जे अरदास करणी आ न प्यारी साध संगत जी मन जी बिरती जोड़े करे अरदास यही करणी आ तुझ बिन दूजा कोई नहीं मुझा बादशाह तोखो बिना कोई भी कोने जो तो भावे सोई थीसी जेको उनखे वणे तो ना थे भी हुई तो पर असी इंसान छा समझी पियायूं जेकी मुंहिंजी मर्जी थे थी न उहो ही थे तो ई कदे भी न थे तू करदास चार मेडा साईं सब कुछ करण वारो तू आ मुंहिंजा बादशाह हर एक पत्ते के हिलाइण वारो भी तू आ जे उन पत्ते की हवा लगे थी वो पत्तो चुरे तो न पानी जगह तो वो भी हवा जी मर्जी नहीं वो भी परमात्मा जी मर्जी आ जे पत्तो भी परमात्मा जी मर्जी का बगैर न तो चुरी सके तो असी इंसान आहियूं असी की पिया चयूं कि असी पांजी मर्जी ते हलंदासीं सो जो तो भावे सोई थीसी जे अरदास करणी आ न इहा ही करणी आ बादशाह जिथे भावे उथे रखो जिथे ना भावे उथे ना रखो बादशाह मुंहिंजा तोखे जेको पियो वणे तू मुंहिंजी जिंदगी में उहो कर पर हिकड़ी कृपा कर मुझे मन मां कने नाम न विसार जे इया बेनती असी पंहिंजे मन में रखरासी न तो शब्द पढ़ाइण भी दिल थींदी और मन जी बिरती भी जुड़ी वेंदी कीर्तन कीर्तनी नाहे कंदो कीर्तन संगत कंदी आ जे या गलत फहमी दिल में आहे न कि कीर्तन कीर्तनी कंदो आ तो आज खां पोइ या गलत फहमी पंहिंजे मन में कढी छॾो छो तो कीर्तन कीर्तनी नाहे कंदो कीर्तन संगत कंदी आ केतरो भी महान रागी होजे केतरो भी वडो पहुंचल रागी होजे ना प्यारी साध संगत जी उनी जी आवाज संगत जी आवाज जगता कुछ भी नहीं सफा फेकिया केतरी भी मिठी आवाज केतरी भी रस भरी आवाज सोना होजे ना कीर्तनी जी पर जे संगत गद न बणाईंदी न तो उन कीर्तनी जो कोई मकसद ही न थियो कीर्तन करण जो हर कीर्तनी का वधिक संगत जी आवाज मिठी हुंदी आ प्यारी साध संगत जी अज पाण इकट्ठा थिया आहियूं के भेण जी शादी आ आनंद कारज सोनिया कुमारी तो ॾिसो गुरु नानक देव पातशाह फरमायो आ कि संगत जी आसीस गुरु जी आसीस खां भी वॾी हूंदी आ त असां के छा करणो आ असा उन भेण जी खुशी में शामिल थियण आया आहियूं या केतरी सुठी गाल आ कि उन भेण पंहिंजे आनंद कारज जी कीर्तन करायो आ न तो ॿियो कुछ भी थी सके पियो ॿिया फंक्शन भी थी सघनि पिया अज असा में हिकड़ी भले देखा देखी में छो ना कंहिंजे मन में प्यार भी हूंदो आ प्यारी साध संगत जी जे कंहिंजे घर में बाल पियो जाए तो उहे भी कीर्तन पिया कराइनि जे कंहिंजे घर में छठी जो प्रोग्राम आ कंहिंजे घर में कुछ भी आए तो उहे कीर्तन पिया कराइनि तो चवण जो मकसद कि गुरु नानक देव पातशाह चयो आ संगत जी आसीस बरकतन भरी हूंदी आ तो उनी भेण जो नओ जीवन पियो स्टार्ट थिए आनंद कारज खां पोइ कोई भी छोकरी हो या कोई भी छोकरो हो न उनन जी नई जिंदगी शुरू थींदी आ तमा सब मुखा वडा आयो तमा सभिन के वधिक खबर हुंदी तो नई जिंदगी जनी टाइम में स्टार्ट थींदी आ न प्यारी साध संगत जी तो वडन जी आसीस वठण ॾाढो जरूरी हुंदो आ त असां के पाण के छा करणो आ सभिन के उनी भेण के आसीसन जो हाथ रखणो आ मथे ते छो त ॾिसो उनी भेण संगत इकट्ठी कई आ तो उन जो जीवन जेको मैरिड लाइफ हुंदी न उहा त पहिरे ही सुखी हुंदी छो त उनी गुरु दरबार में अची करे कीर्तन करायो आ अरदास थींदी उनजे नाले ते प्यारी साध संगत जी अरदास की नंढी ॻाल्हि न हूंदी आ के विरले जी अरदास गुरु पातशाह जे दरगाह में परवान थींदी आ तो जैसा सभिन के छा करणो आ उन भेण जे मथा आसीसन भरियो हाथ रखणो आ तने उनजी जेकी अगती जिंदगी आ न उहा खुशहाल थींदी
जपो सतनाम सतनाम जे उन भेण के एतरी मत आई आ उन जो एतरो प्यार हुंदो गुरु घर सा जे उन्हनि कीर्तन कराया धन भाग उन्हनि घर वारन जा जे कीर्तन कराया उन्हनि के खबर भी ना है उन्हनि जी झोली में केतरी खुशियों जो बरकतां पयूं गुरु नानक देव पातशाह अग में उन्हनि जी झोली में खुशियों विझी छडी तो संगत के भी आसीस करणी आ छो तो किते संगत जोड़न दुखी गाला पेरी साथ जी संगत तोड़न डाडी डाडी सोली गाला जे कोई गुरुद्वारे नाहे इंदो कोई मंदिर में नाहे इंदो न उनके अगर असा चाहूं न कि भाई आज सत्संग पियो थे 5 मिनट भी गुरुद्वारे हल वो जंदो भाई माखे मजो नहीं इंदो सागा सागा शब्द जंबा माखे मजो नहीं इंदो जे उते ही उन बंदे के चाहूं न भाई आज फलानी जगह दे पार्टी आ हल त गड पे हलो वो मिनट में हा गंदो गुरु घर में संगत जोड़न डाडी दुखी गाला और संगत तोड़न डाडी डाडी सोली गाला तो उन भेण जे सद के अज ते संगत जुड़ी बैठी आ तो पानी सोचो उन भेण जे मथा केतरी आसीसन जी बरकत करदी हुंदी गुरु बाबे जी अरदास करणी आ उन भेण जे नाले ते और चवणो आ परमात्मा जे अज संगत जोड़ी आ हमेशा ही उनके घर में उनके भी जोड़े रख जा गुरु बाबू अग में बरकत करे चढ़वा गुरु बाबे चवा तू बा कदम तो चुरिया मां तो डा कदम पाण हलींदम बा कदम तो तू अगते अचे गुरु नानक देव पातशाह अलाए भी किथे घुमदा होया कदी किथे हिकड़ो ठिकानो न हुंदो हुयो गुरु नानक पातशाह जो जदी भी पंहिंजे घर वेंदा होया माता त्रिपता ॾिसी करे चवंदी हुई नानक अॼु तूं मुंहिंजूं अखियूं पियूं ठारनि घणनि सालनि खां पोइ तोखे ॾिठो आहे जे के भी मां को पंहिंजो पुत्र परे थे तो उन मां जी दिल जी छा गुज़रदी हूंदी सिर्फ़ मां ही ॼाणे सघे थी 12 साल को 13 साल थींदा हुया गुरु बादशाह पंहिंजे घर न ईंदा हुया त्रिसोन माता पिता ते छा गुज़रदी हूंदी हिकड़ो पुट वो भी परे रहे तो वो भी घर न थो अचे के मायरन जा पुट उन दुकानन ते वेंदा आहिनि सागो शाम जो मोटी पंहिंजे घर ईंदा जे थोड़ी भी देर कंदा त माता जो अखियूं दरवाजे वटी हूंदियूं आहिनि भई छो पई देर